अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो हींअर असी लाड़काने में मौजूद आयूँ। हिफ़ाज़ती टिकन जो स्टोर EPI वैक्सीन सेंटर जो है लाड़काने जो अवां ही बोर्ड ॾिसी सघो था। अवां खे ही नज़र ईंदड़ जेके आहिनि उहे सभु वैक्सीन्स आहिनि। न खोलियोसि पुटु, ही उहे आहिनि जेकी छॾियोसि पुटु छॾियोसि। ही नंढड़नि ॿारनि खे जेको आहे उहे जेके टुकड़ा लॻंदा आहिनि ही उहे आहिनि। ही तव्हां ॾिसी सघो था त कीअं जेको आहे हिते जेको आहे 52 सेंटीग्रेड जेको आहे गर्मी में पियल आहिनि। इहा हालत अथव हितां जी। इहे जेको आहे ॿारनि खे जेको आहे सो टुका लॻंदा आहिनि। छॾियोसि। ये उस ते पहले हूंदो दादा बजाए इन्हनि खे कोल्ड करण जे। भाउ ये फ्रिज नथी हले, ये तव्हांखे ॾिसो ये कोल्ड करणियूं छॾियोसि। फ्रिजूं हिननि जो बंदि लॻियूं पियूं अथव। अदा ही अथव हे उस ते पहलियूं आहिनि। हिन में जेको आहे न उहा जेको आहे पहल आहिनि पंहिंजो जेके वैक्सीनेशन तव्हां ऐं असांजे ॿारनि खे लॻंदियूं आहिनि उहे पहलियूं अथव। ऐं हीअ हालत अथव असां वटि भाउ। हे बॉक्स जेके आहिनि उहे वैक्सीन जा भरियल अथव। ॿुधो हाणे इहे जेके आहिनि ही त ख़ाली आहे, पर हिन में जेको आहे ही हेठां या ही तव्हां ॾिसी सघो था। हाणे ही हिते जेको आहे न ही ईअं पिया आहिनि। इहा हालत अथव। ही जेको आहे जी तव्हां ॾिसी सघो था पाण। छॾेसि बाबा। इहा हालत आहे।